नाज़रीन मां ॿुधाईंदा हलूं त हिन 21 AR खां पोइ हेठि कुनरी शाख जा 5 वाटर कोर्स आहिनि। हिन ई वाटर कोर्स से पाणी जी अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें जेके ॿार बीठा आहिनि उन जा पेर बि नथा ॿुॾनि ऐं हिन वाटर खां पोइ 5 वाटर कोर्स आहिनि। हिन ई वाटर कोर्स ते अहिड़ी सूरत हाल त पुछड़ी में छा सूरत हाल हूंदी। आबादगारनि जो हक़ ते दावनि डायरेक्टर नारा कैनाल एक्शन मिठड़ाऊ फौरी तौर ते हिन जो नोटिस वठनि पुछड़ी में पाणी जी सूरत हाल जो जाइज़ो वठो, पुछड़ी में पाणी जी खोट ख़त्म कई वञे। कैनाल जो एसडीओ अल्ताफ मेमण मूंसां साम्हूं बीठो आहे। पाणी 6 डेसिमल हले पियो। अहिड़ा 10 वाइदा अॻे बि कया आहिनि ऐं सरज़मीन ते ॾिसणु नथो हले ऐं तेल ते अचे थो वरी वापसि वञे थो, पाणी पाण सां वापसि गॾु खणी थो वञे। इहे ख़ुदारा डायरेक्टर साहब, कमिश्नर साहब, तव्हां किथे आहियो, कहिड़े मुल्क में आहियो? साम्हूं जे बीठो आहे। पाणी 4 शाखूं हलनि थियूं, 4 विकामी चुकियूं आहिनि। 8 डेसिमल कनेक्शन आहे 8 डेसिमल हले पियो। 8 डेसिमल सर किथे आहे? 8 कदा जो हिसाब करणो आहे या कोन्हे? 8 डेसिमल हले पियो। साॻी लाॻी सर